जय झूलेलाल। अॼु मां अव्हां सां शेयर कंदसि परफेक्ट सिङर जी मिठाई जी रेसिपी। परफेक्ट मेजरमेंट्स ऑफ सेव, चाशनी, उनखे कीअं परफेक्टली ठाहिणो आहे। ये मिठाई घर ठाहींदा त जाम कॉस्ट इफेक्टिव यानी कि घटि प्राइस में पवंदी आहे, प्लस टेस्ट में हलवाई खां जाम सुठी बीहंदी आहे। त सभ खां पहिरियों अवां माओ ठाहिण सां स्टार्ट कंदासीं। 50 ग्राम पनीर, थोड़ी सी मलाई 4 ते 5 चमचा। इन खां पोइ हिन में ऐड करणो थोरो सो मिल्क पाउडर, शक्कर। इंग्रेडिएंट्स जे जेके मेजरमेंट्स आहिनि हेठि लिखियल आहिनि, उन हिसाब सां इंग्रेडिएंट्स विझी करे हिनखे चङी तरह सां मिक्स करणो आहे लो गैस ते। गैस फास्ट न कंदा, न त जेको माओ आहे उहो सड़ी वेंदो आहे। लो गैस ते मिक्स करण सां 5 ते 6 मिंटनि खां पोइ हे हिकु पतली सी माए में कन्वर्ट थी वेंदो। हाणे हिनखे 5 ते 6 मिंट अञा चङी तरह सां कुक करणो आहे ताकी अव्हांजो माओ जेको आहे उहो थिक थी वञे। हिन तरीक़े सां बेस खे स्टिक करे त गैस खे बंदि करणो आहे। झटी तयारु थी वेंदो आहे 10 ते 12 मिंटनि में। हिनखे साइड खां रखी छॾिणो आहे ऐं हिकु मोटे बेस जी कढ़ाई खणी करे इन में विझणो आहे 250 ग्राम शक्कर। मेजरमेंट्स ध्यान सां ॿुधी वठो। 250 ग्राम शक्कर ते 250 ग्राम्स पाणी, 250 ग्राम्स जेको असांजो सेव आहे उहो विझणो हूंदो आहे। त इन में ऐड कंदासीं थोरो सो इलायची पाउडर ऐं थोरो सो केसर ऐं ही चाशनी तयारु कंदासीं। हाणे हिन चाशनी में थोरा सा वाटरमेलन सीड्स यानी कि हिंदाणे जो ॿिज, थोरा सा रोज़ पेटल्स, इहे ख़ुशबू लाइ जाम ज़रूरी आहिनि। ऐं इन खां पोइ जेको असां माओ तयारु करे रखियो आहे इहो इन में ऐड कंदासीं। हाणे इन खां पोइ इन में बाज़ार में ईज़ीली सेव मिली वेंदो आहे। अगरि अव्हांखे न मिले त मूंखे कॉमेंट में ज़रूरु ॿुधाईंदा त मां अव्हां सां सेव जी रेसिपी बि शेयर कंदसि। फिको अंत जेको बिना लूण जो सेव हुजे उहो विझणो आहे ऐं हुनखे चङी तरह सां स्टर करणो आहे जेसिताईं सेव सॼी चाशनी एब्ज़ॉर्ब करे ऐं बेस खे स्टिक करे। गैस खे लो ई रखंदा। अगरि गैस खे फास्ट कंदा त सेव हेठां तरो लॻंदो आहे। जंहिं महिल सेव हिन तरीक़े सां थिक थी वञे त हिकु ट्रे में हेठां ड्राई फ्रूट लॻाए करे हिनखे सेट कंदा। 5 ते 6 कलाक आराम सां रखी छॾींदा। 5 ते 6 कलाकनि खां पोइ अव्हांजी सेव बर्फ़ी हिकदमि परफेक्टली तयारु आहे। अगरि अव्हांखे ॿी काई सिंधी रेसिपी सिखणी आहे त कॉमेंट में मूंखे ज़रूरु ॿुधाईंदा छा सिखणु चाहींदा।